नाज़रीन, सॼी सिंध में मुसलसिल बरसात सबबि वॾी तबाही अची वई आहे। मटियारी की यूसी पलीजाणी ऐं उन जे आसपास ॻोठनि में मुसलसिल बरसात पवण सबबि वॾी तबाही थी आहे। केतिरनि ई ॻोठाणनि जा घर ढही पट पइजी विया आहिनि। इंतिज़ामिया हींअर मौजूदु मटियारी जे यूसी पलीजाणीअ में, जिते पिणु तेज़ बरसात पवण सबबि वॾी तबाही अची वई आहे। केतिरा माण्हू बेघर थी विया आहिनि, किन माण्हुनि जा घर किरी पिया आहिनि। माण्हू पंहिंजे पाण खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो आहे, जिते ही तव्हां ॾिसी रहंदा हींअर हिकिड़े वाह जे बंद ते अची वेठा आहिनि। उते पाकिस्तान जो वॾो रेलवे ट्रैक आहे, जितां सॼो ॾींहुं रेलूं मटीनि थियूं। हिननि खे कई हिते ख़तरा आहिनि, पर उन जे बावजूदि बि हिते अची वेठा आहिनि। अचो त हिननि खां पुछूं ही कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पानी तमामु घणो, बनियूं इलाही ज़ाया थी वयूं आहिनि, फसल मुंहिंजा ज़ाया थी विया आहिनि, घर मुंहिंजा बुॾी विया आहिनि। असीं रुके था करियूं, असांजे ग़रीबनि जी मदद कई वञे। बेरोज़गारी वधी वई आहे, असांजे ॻोठ में तमामु जहालत घणी आहे। हर शइ तबाह थी वई आहे। आला अमलदारनि खे इहा रिक्वेस्ट था करियूं त जेके बि सरकारी राशन आहे ऐं सरकारी टेंट आहिनि, उहे ग़रीबनि ताईं पहुचाया वञनि त उन्हनि जा शुक्रगुज़ार रहंदासीं। असांजा घर ॿर किरी पिया आहिनि, माल वझे थी, ॿाहिरि कढी वाह ते वेठा आहियूं। असांखे तकलीफ़ आहे, पाणी कढण वारो केरु कोन्हे। मुसाफ़िर जा वेठा आहियूं, राति ॾींहुं मच्छर पिया खाइनि। ॿार बचा परेशान न, असांजी फुटियूं बसर सड़ी ऐं माल बि पुठनि किथां वञे, मज़ूरी कान्हे, वेठा आहियूं बेरोज़गार। कुझु त मदद करे हुकूमत भला। तव्हां हिते जे बरसात मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि ॿनियुनि में मज़दूरी करे हू पंहिंजो पेट पालींदा आहिनि, पर ॿनियुनि में मुसलसिल बरसात जे करे पाणी बीहजी वियो आहे, फसल तबाह थी विया आहिनि, जंहिंजे करे ही बेरोज़गार थी विया आहिनि। हिननि जो बसि इहो ई चवणु आहे त हिननि जी का मदद कई वञे, जेसिताईं बरसात जे सिलसिले मां हिननि जी जान छुटे, ही पंहिंजा घर ठाराए सघनि। इंतिज़ामिया खां हिननि जो इहो ई मुतालिबो आहे त हिननि खे घर ठाराए ॾिना वञनि, टेंट ॾिया वञनि, जेका इमदादी राशन अचे थो उहो हिननि खे ॾिनो वञे। कैमरामैन मियां बशखास के लिए सां गॾु SS न्यूज़ ज़िला मटियारी ज़हीर अहमद।